महीनो बरकत वारो महीनो रमज़ान मोने अल्लाह रमज़ान जे महीने जे सदके में असा सभनी जो दुआऊं कबूल फरमा मोने अल्लाह सा सभनी के नमाजी बना मोने अल्लाह सा सभनी के आले मोहम्मद के दसल रस्ते ते हलण जी तौफीक अता फरमा असा ने आखिरी मौला इमाम महदी सबनी दुआओं में कबूलियत वास्ते एक दफो जितरा वेठा आयो एतरी सलवात बुलंद आवाज तकलीफ महसूस न कयो काफी वेठा आयो पाने पाण के थोरो न समझो जिक्र मौला इमाम हुसैन जो न घणन मानन जो मोहताज आहे बके वक्त ही ते मन मोहताज आहे लिहाजा दी के वेठा आयो एक दफो सलवात सैयदन जी इज्जत ते बुलंद आवाज रमजान जो महीनो जे महीने के बारे में सैयदा पाक बाबे फरमायो आते ये रमजान अल्लाह जो महीनो गुनाह ने बख्शिश वारो महीनो हर इंसान ते अल्लाह रोजा फर्ज कया आहिनि पर रोजो इंसान जे जान जो सदको आहे तो ॿुधायो अल्लाह रमजान इज्जत बरकत वारो महीनो डेडो बनायो आ इतरो इज्जत वारो महीनो अगर एक दफो इन रमजान जे इज्जत ते नजर करते इन रमजान की बरकत केतरी आ तो 15 रमजान ते उन सरदार जी आमंद आए जी अम्मा मुसल्ले ते हुई त इमाम हसन अची वयो थोरो ॻाल्हायो त देवी सैयदा ज़हरा साइन सिद्दीक़ा बीबी ताहिरा साइन फातिमा ज़हरा साइन बीबी मुसल्ले ते हुई तो 15 रमजान ते मुझे मौला अमीर हसन जी आमद थी ये कुरान आयो ये जोड़ा आया एक दफो मौला ने इज्जत ते जितरा वेठा आयो एतरी तवा सलवात बुलंद आवाज थकनी तवा सलवात न पढ़ो क्योंकि वेठा आयो बुलंद घणो पढ़ण मकसद कोने को साईं मुंडो इलाही सारो वक्त पढ़ियो वो बाद में वरी मुंडो साईं पढ़न औला हर मदा के पाने ज़मान में रखे हर मौला जी मदा जी ज़बान में पाक सैयदा ज़हरा साइन वधिक तासीर अता फरमा साईं से सब दुआ करो बस लंबान में सारी दम तमाम रिमानी दिनती चेतमा कसीदो उन सरदार जी इज्जत जो पढ़ाना भी को पांडे दौर जो अली अली मौला काबे में आयो मां अली उन जो कसीदो पढ़ाने को बाबुल हवाए जा उम्र शमहीना है थोरो ॻाल्हाए सही अनोखे रंग जो कसीदो मौला अज़र साहिब मौला ताली हयात के इमाम हुसैन करबला के मैदान में पांजे पुत्र के हथन ते खयो सईद साईं मौला मैदान में आया उमर साल जालिम जद मौला नवल फौज असावत पानी के मौला कंट्रोल असान जो मौला तलवार हथियार असावत मौला तोनी हथन दे शान महीनन जो लाला लिहाजा यो संसा जंग कंदो थरो ॻाल्हायो तोड़े जो शान महीनन जो हुयो आहे त पांजे दौर जो अली
इन इलाके वारो बाबे जे हथन ते शहजादाए बाबल हवा करवट बदलाई इन मासूम द नंढड़ा लप हिलिया रुबाब साईं जो पुट ते तो बाबा जी अगर तू हुकुम दी तो मां इन जालिम के जवाब दिया बाबा जी तू हुकुम दे त मां इन जालिम के जवाब दिया बाबा जी तू जो हुकुम करे तो मां जो मैदान में गलाया ये नवाब करबला इमाम हुसैन करीम मौला फरमाए तो मुंजा लाल जे जो मैदान में तू न गलाइंदे तो बाकी केर गलाइंदो मुंजा लाल इन जालिम के जवाब दे गुलाब दिलवार जो शहजादाए अली असगर उमर साथ जालिम के मैदान में जवाब दिनो सही साईं तां की तवज्जो आहे एक दफो जेके वेठा आयो सलवात कसीदे वाली बुलंद आवाज सां नबी नमूने मौला सादिक मौला ने फरमाना जो को असांजे ज़ात ते सलवात बुलंद आवाज सां पढ़ंदो ने जी रिज़्क़ में कदे खोटी न थींदी आ सलवात बुलंद आवाज हो काबा है हमारा किबला है हमारा काबा है हमारा किबला है हमारा काबा है हमारा किबला है हमारा पढ़ते हैं मुसलमान जो कलमा है हमारा काबा है हमारा किबला है हमारा बुलंद सलवात गुलाब दिलवार सदके मौला इमाम हुसैन ज़ैनन के बुलंद के तमा कायनात की कीमत के शेर पढ़ा बार बार लफ्ज़ चवा काबा है हमारा किबला है हमारा शहजादा है अली अस्कर बाबल हवाज मौला ते तो पढ़ते हैं मुसलमान जो कलमा है हमारा इन मुने मौला जालिम के पासे दे दिसी करे शहजादा है अली अस्कर के रो जवाब दिनवा मुशरिक थे मुसलमान तुम्हें हमने किया है तुम मांगने वाले थे तुम्हें हमने दिया है तुम मांगने वाले थे तुम्हें हमने दिया है तुम रिज़्क़ जो खाते हो सदका है हमारा काबा है हमारा किबला है हमारा काबा है हमारा किबला है हमारा बुलंद सलवात तुझे ये अमीर मौला ने शहादत जो दी है यो अमीर मौला फरमाए तुझे को सामने दरवाजे ते डाडिया जी गालाई दौर जेको भी हो जे शक्ल इंसान वारी होंदस पर इंसान न वो कुत्तो है थोरो दिन के बुलंद के कायनात की कीमत जो शेर पड़ा शहजादा बाबल हवाज बाबे जे हथन ते करबला के मैदान में उमर साथ के पासे ने मुंडे मौला दिसी करे जवाब केड़ो दिनवा लड़कर नबी की आल से बच पाओगे कैसे दरवाज़े जन्नत की तरफ जाओगे कैसे दरवाज़े जन्नत की तरफ जाओगे कैसे जन्नत का जो वारिस है बाबा है हमारा काबा है हमारा किबला है हमारा काबा है हमारा किबला है हमारा बुलंद सलवात बस शरीफों इज्जत भी बड़ी थी तो मुसीबत भी बड़ी थी अजो एक ही रमजान नबी थे दही जे ॾींहं खां ॾींहुं घटि कोन्हे हो त जॾहिं परदेस में ज़हरा जी धीअ नवार खुलियल अली जी औलाद यतीम उहा धीअ यतीम थी त जॾहिं ने ॻाल्हाइण जे लाइ बाबो अली सिकंदो रहियो त धीअ ज़ैनब मूंसां ॻाल्हाए
सही साईं मौला तुझे दीन भेनरुनि जो पर्दो सलामत रखे। उहा साईं जे बीबीअ कॾहिं वेड़े में ॾाढियां क़ुरान न पढ़ियो हुयो, परदेस में ज़हरा बि धी कॾहिं यतीम थी। उन साईं ज़ैनब ऊचा ऊचा वेण करे चया बाबा ज़ैनब जहिड़ी धीउ खे घुरायो त ई तॾहिं लाइ हुई। बाबा ज़ैनब परदेस में यतीम बणिजी रोने ओतिरो जेतिरी तुंहिंजी पंहिंजी मुक़द्दर क़िस्मत आहे, जेतिरो बीबी ज़ैनब साईं चाहींदी अॼु अली जी धीउ यतीम थी वई, अॼु हसनैन यतीम थी विया। अॼु मुंहिंजे मौला इमाम हुसैन रोई रोई करे चया बाबा ग़रीब पुट जे लाइ कंहिंखे भारत करियो। इन मुंहिंजे मौला ज़ख्मी एकी रमज़ान जी रात मुंहिंजे अली अमीर मौला वसियत कयूं, अमीर मौला जी वसियत कयूं। मुंहिंजो मौला फरमाए त मुंहिंजा लाल मुंहिंजा कम अधूरा रही विया आहिनि, हिकु मुंहिंजो सजदो अधूरो रही वियो आहे, असां लाल ॿियो मुंहिंजो ख़ुतबो अधूरो रही वियो आहे। अली इमाम जी शहादत जो कसम आहे ज़ैनब साईं अॻिते अची करे चई बाबा जेको ॾुखियो कमु हुजे उहो ज़ैनब खे ॾस बाबा जेको सवलो कमु हुजे बाबा तंहिंजे हवाले करे बाबा जाते तुंहिंजा पुट थकिजी पवंदा उतो ज़ैनब सफ़र अॻिते कंदी। ॾींहं वारो ईअं हुसैन मौला ईअं बाबे जे ज़ख़्म ते पटी पियो ॿधे, इन मुंहिंजे अमीर मौला जो वेत रखियो मथियो। मुंहिंजो मौला रोई करे चया मुंहिंजा लाल तूं मुंहिंजे ज़ख़्मनि ते पटी न ॿध, मूंखे उहो वक़्तु थो अचे हुसैन लव लख मारण वारा हूंदई तूं अकेलो मरण वारो हूंदे, ओ तुंहिंजे ज़ख़्मनि ते कोई पटी ॿधण वारो न हुयो, मुंडो खंजर हूंदो, तुंहिंजी नंढड़ी धीअ सकीना हो जेका कातिल जे खंजर में हथ विझी करे चवंदी न मार मुंहिंजो ग़रीब बाबो, न मार मुंहिंजे बाबे जे बचाइण वारो कोई न रहियो आहे। ॾींहं वारो वसंदो वेलो मुंहिंजे मौला अमीर जो मुंहिंजो मौला अली घर आयो, धीअ ज़ैनब जे पेशानीअ ते अमीर मौला पोसा ॾिना। इन धीअ ज़ैनब जा हथ चुमी करे मौला फरमाया ज़ैनब धीअ अॼु बाबो कुझु घुरण आयो अथई मूंखे ॾींदीअ। धी चई बाबा तो जहिड़ो अमीर बाबो हुजे मूं जहिड़ी धीअ ज़ैनब हुजे, बाबा जेको घुरणो अथई घुर मां धीअ ज़ैनब हाज़िर आया। अमीर मौला फरमाए तो धीअ ज़ैनब ॿियो कुझु नथो घुराए, हिकु दफ़ो बाबे के घर में हली ॾेखार, हो मां ॾिसां मुंहिंजी ज़ैनब कीअं थी हले। ओ दीन वारो बाबे अली जे इसरार ते साईं ज़ैनब कदम खया, इन्हे अब्बास मौला ड्रोड़ंदो आयो, अली मौला जे कदमनि ते हथ रखी करे चया बाबा हाणे मुंहिंजी साईं थकिजी पई आहे। ओ जंहिं बीबीअ घर में कदम खया अल्लाह ॼाणे उहा थकिजी पई, उन बीबीअ 1600 मील जी मंज़िल कीअं तय कई। आखिरी लफ़्ज़ ने मौला चयो मुंहिंजा लाल मुंहिंजा कम अधूरा, हिकु मुंहिंजो सजदो अधूरो, ॿियो मुंहिंजो ख़ुतबो अधूरो। साईं ज़ैनब चए थी बाबा तुंहिंजे शहादत जो कसम आहे, ओ शाम जे दरबार में ओ तुंहिंजे लहजे में अहिड़ो ख़ुतबो पढ़ंद में ओ बाबा वाइदो करे जॾहिं धीअ ख़ुतबो पढ़े तूं ॿुधण ईंदे। ओ दीन वारो शाम जे दरबार में अली इमाम जे लहजे में ज़ैनब साईं ॾिनो ख़ुतबो। हिकु मौला जो सहाबी नाबीनो हुयो जंहिं अमीर मौला खे हिकु दफ़ो चयो मौला अखियूं ने मौला फरमायो अखियूं न घुर मत काथे पछताइणो पवई। अॼु उहो सहाबी नाबीनो भर वारे सिपाहीअ जो मुंडो हिलाए करे चया ॿुधाए अॼु अली जो कहिड़ो पुटु दरबार में आयो आहे। सिपाही चए थो अॼु अली जो पुटु न आयो आहे, अॼु अली जी धीअ ज़ैनब दरबार में आई आहे। हो जेका बाबे जे लहजे में ख़ुतबा थी पढ़े। इहो सहाबी चया
शुक्र अल्हम्दुलिल्लाह सिपाही जे तो अली जी थी ज़ैनब दरबार में आई हथ मथाए फारक जलाल सहाबी तो शुक्र छो कयो आ सहाबी जे तो इन जे लाइ शुक्र कयो आ त हिकु दफ़ो मौला को अखियूं घुरियो मौला अखियूं दे मौला फरमायो सहाबी अखियूं न घुर मता कादे पछताइणो पवई अज दरबार में अली जे धी जा हथ बदलाए ने अज अली जे धी जा वार खुलियल आहिनि जे अखियूं हुजनि अली जे धी जे खुलियल वारनि ते नज़र पिया अज अखियूं हुजनि अली जे ॿधल हथनि ते नज़र पिया चाचा साईं ही बेगैरत हिक ॿिए खे चवंदा या मेरे चोले वारी अली जी धीअ ज़ैनब थई ही बेगैरत